होए 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 चाय अची वई आहे तव्हांखे त चांहि मिली आहे न ओए होए कंदव तॾहिं त मचाल जेसिताईं असां वटि पहुचे हिते वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस में तमामु बहितरीनु असां वटि अॼु आर्टिस्ट आयल आहिनि असलम भुट्टो साहब सीनियर असांजा एक्टर ऐं डायरेक्टर साईं जॾहिं वरी डायरेक्टर थियो तव्हां प्राइवेट चैनल आया उनखां पोइ नवां चेहरा बि ॾाढा मुतारिफ़ कराया तव्हां जी हाँ मूं काफ़ी छोकिरा ऐं छोकिरियूं इंट्रोड्यूस कया उनजी वजह इहा हुई त पाण वटि PTV जे दौर में जेके एक्टर हुया उहे चंद एक्टर हुया जंहिंमें मंज़ूर मुराद गुलाब चांडियो सलाहुद्दीन तुनियो कुझु ॿिया समीर साहिब इंट्रोड्यूस कया वरी उहे छॾे हलिया विया या वरी कुझु अहिड़ा हुया जेके उन मर्तबे ते न आया पोइ जॾहिं वरी प्राइवेट चैनल्स शुरू थी विया त ज़ाहिर आहे उते माण्हू वधीक पिया खपनि पिया नवां खपनि पिया कमु घणो आहे माण्हू खपनि साईं पोइ जेको मुंहिंजो कंट्रीब्यूशन हुयो उन में सुमेर भुट्टो हुयो रुमान खेड़ो आज़म हिकिड़ो छोकिरो जेको अॼुकल्ह आज़म मैंगल जेको आहे उमेर भुट्टो खे बि तव्हां इंट्रोड्यूस न उमेर खे मूं इंट्रोड्यूस त कयो पर लेकिन उहो पंहिंजे घणे टैलेंट ते मथे आयो अच्छा सिर्फ़ु मूं उनखे सुमेर खे तव्हां खणी आया हा सुमेर हाणे जो आहे तव्हांजो हा ऐं छोकिरियुनि में इरम अब्बासी समर निज़ाम ऐं हिकु ॿ ॿी बि आहे पर मूंखे यादि नथो अचे टाइम इलाही थी वियो आहे ऐं उहे सभई सुठा नाला हुया मुलाज़िम शाह खे बि खणी आया हा मुलाज़िम शाह खे बि मां इंट्रोड्यूस कयो मतिलबु अहिड़ा आहिनि काफ़ी हुया अकबर उतरादी खे बि तव्हां खणी आया अकबर खे बि मूं कयो बल्कि अकबर उतरादी त आज़म खे खणी आयो मूं चईं हिन हीरो करणो आहे मूं हुनजो स्ट्रक्चर ॾिठो मूंखे ॾाढो फील थियो मूंखे हुन में हॉलीवुड जो एक्टर आहे अनुपम खेर हॉलीवुड जो अच्छा अल पचीनो जेको गॉड फादर में अच्छा हॉलीवुड जी फिल्मूं ॾिसंदा हूंदव न तव्हां वधीक मां एक्चुअली तॾहिं ॾिठुमि जॾहिं मां हिकिड़ो रोल कयो अंधे जो अच्छा मोरो ॾाणा मोर जो सीरियल हुयो पोइ उन में मूंखे अंधे जी एक्टिंग करणी जेको हिकिड़ो तमामु घणो ॾुखियो कमु हो बल्कि हींअर बि आहे अंधे जी एक्टिंग मज़ाक न आहे पोइ मां समीर साहिब खां पुछियो उन मूंखे सही गाइड न करे सघियो पोइ मां मरहूम हारून साहिब खां पुछियो मुंहिंजो सर इहो रोल कीअं कजे का सजेशन त हुन मूंखे चयो त अल पचीनो जी फिल्म ॾिसो उन हिकिड़ी फिल्म में उहो अंधो थियो आहे फिल्म जो नालो यादि नथो अचे अच्छा तव्हांखे उन जहिड़ो लॻो अकबर उतरादी थोरो अकबर न आज़म मैंगल अच्छा त उन मूंखे उहो लॻो त ही वेस्टर्न फेस आहे वाक़ई वेस्टर्न फेस हुयो सीरियल हुयो एहसास जे नाले सां मां बि हुयमि हुन में तव्हां बि हुयो नजमा कावे साहिबा बि हुई हा डॉक्टर सीरियल में हुयमि डॉक्टर खेॾंदा हा ही मुंहिंजे हर सीरियल में हूंदी जी सो पानी भरींदो है इशारा कंदो है हल उहे ॾींहं हुया हल उहे ॾींहं हुया नलके ते ई पानी भरींदो है इशारा कंदो है हल उहे ॾींहं हुया हल उहे ॾींहं उस्ताद वातपटे भली खान अची वियो असांजे पाड़े में रहंदो आहे ऐं हिननि जे तक़रीबन माण्हुनि खे जेके जॻह ख़ाली कराइणी हूंदी आहे हिननि खे वठी वेंदा आहिनि हा साईं उते पाड़े में राग ॻाराईंदा आहिनि हिन खां माण्हू पाण ई घर छॾे भॼी वेंदा आहिनि बिल्कुलु साईं या कंहिंखे प्रॉपर्टी सेल करणी हूंदी आहे भर में असांखे किराए ते घर ॾींदा आहिनि उहे खपाए हलिया वेंदा आहिनि उस्ताद खान साहब तव्हां इहो गानो हर असांजे हिन में प्रोग्राम में अची चवंदा आहियो रिपीट छो चवंदा आहियो गानो हर फनकार जो हिकिड़ो कलाम मशहूरु थींदो आहे उहो रिपीट ई कंदो रहंदो आहे ऐं उहो ई हलंदो आहे फरमाइश थींदी आहे हुनजी अच्छा मां चयो त अॼु मथां का फरमाइश थिए त असां पंहिंजो कलाम जो जंहिंसां हवा आहे अॼु ताईं हले थो पियो ॾिसो न साईं शाम का हिकु पहर अञा हले थो पियो त नलको छो थो हली सघे अञा पाणी आहे जर में अरशद महमूद जॾहिं हर महफ़िल में ईंदो आहे उते उहो ई कलाम ॻाईंदो आहे त जेको आहे असां छो न ॻायूं शाम जो पर असां वटि तव्हांखे ख़बर आहे जिनसार अली बि आयो आहे जिनसार अली यार शर्म थो करे वेठो पहिरियों ॿुधायां त मां हुन स्टाइल थो अचां अच्छा हेॾो वॾो सुरीलो माण्हू आयो आहे ऐं ॿुधाए नथो असांखे तव्हांजी थोरी भला सरगम ते बंदिश कराइजे थोरी हा साईं सरगम ते बंदिश करायूं उहो करे ॿिया बि महिमान ॿिया ॿियो असलम भुट्टो साहब असां अञा ज़िंदा
हलो आया थी ॾिस साईं असां नंढड़ा हूंदा हुआसीं अच्छा। एतिरा हूंदा हुआसीं ये न इलाही नंढा थी वियो हा थोड़ा वॾा कयो एतिरो हा एतिरो अॼु कहिड़ी ख़बर केतिरो आहे छॾियोसि था असां कहिड़ी ख़बर त तमामु ज़बरदस्त सुठो थियो मां दोस्ती हुआ हाणे न थी सघां सां साईं 30 सालनि खां त कमु कंदो थो अचे 35 सालनि खां तकरीबन साईं छा जो कमु थो करे साईं टीवी ते टीवीअ ते लूसी शर्म नथो अचे सीनियर माण्हू लाइ इहे चवे थो पियो मां नथो हा? चवां हे तुंहिंजो शागिर्द आहे किथे आहे उहे बीठो अथई लूसी माण्हू आहे इहो कुटिया में वेठी करे साईं मां अदाकारी जो कमु करे थो न असलम साहब मूंखे आहे असल में अदाकारी जो शौंक़ु अदाकारी जो बसि बचनि जी रोज़ी करणी आहे तॾहिं ॿारनि जा कपिड़ा कीअं अदाकारी कंदे वार कीअं उस्ताद तव्हां शागिर्द जा वार बि न ठाराया आहिनि साईं ॾिसो था पाणी जेको आहे न बरसाति जो पाणी आहे साईं मिक्स थियल आहे असां वटि शैम्पू सर्फ जा पैसा कोन उन्हनि खे छो जो प्रोग्राम मिलिया कोन्हनि प्रोग्राम हाणे- संसार साहिबु एॾो वॾो फनकार हुनजो को मिलियो आहे हे छा थो करे साईं वार थोड़ो मथे में खाद राग सिखी बस कहीं हाणे वरी एक्टिंग कंदो साईं एक्टिंग जो शौक़ु आहे हिन एक्टिंग जो शौक़ु आहे वरी असां असल में राग नओं सिखणु था चाहियूं सिखो असां आज़मायो उस्ताद खे राग में मूंखे अदाकारी असां वटि वेठो आहे असलम भुट्टो साहब ॾाढो सुठो राइटर बि आहे डायरेक्टर बि आहे ऑडिशन तव्हां खां वठे साईं भले वठे ऑडिशन वठे पैसा वठे जेको वठे ॾियूंसि था ॾे ड्रामा में कमु साईं खे थोरो ॿुधायूं त कीअं एक्टिंग कजे हा साईं ॿुधायो थोरो असां हिनखे ॿुधायो हीअ हरू भरू मथो खाई वेंदो अचो मैदान ते अचो साईं हिते एक्टिंग करे करे हिते अचो हिते साम्हूं हाणे अचो एक्टिंग कीअं थींदी आहे उहा एक्टिंग न आहे करणी सोप सीरियल वारे जेका ॿारहड़िया ड्रामा हूंदा आहिनि उस्ताद आहे न पहिरियों हे असलम भुट्टो साहब ठाहींदो आहे शहर जा ड्रामा हाणे ॻाल्हि ॿुध साईं ही जेको सीन आहे ॾाढो ॾुख वारो आहे यानी हिकिड़ो सेंटिमेंटल सीन आहे छा आहे साईं ॾुख वारो सीन आहे उन खां पोइ वरी उहो Sentimental बि मतिलबु उहो ॻाल्हि साॻी सिंधीअ में आहे। सम्झायो बुझी पवंदासीं हा ॾुख वारो सीन आहे हाणे ॾुख वारे सीन खे तूं करे वञे त सम्झो तूं एक्टर पको आहे हा साईं मां तोखे सूरत हाल ॿुधायां थो हे हॉस्पिटल में आईसीयू सम्झे थो न एसी जेके लॻल हूंदियूं आहिनि न सीआर वार्ड न साईं उते जो मरीज़ लेटा पिया हूंदा आहिनि उन्हनि खे मसूनी साह ॾींदा आहिनि त ज़िंदा रहे मरीज़ मरीज़ ठीकु नकली आहे साह। हा नकली साह ॾींदा आहिनि उन हिकिड़े बेड ते तव्हांजी माउ बि पई साईं आहे तकड़ करे वठो आईसीयू आहे मरीज़ मरी थी सघनि था हा उते तव्हांजी माउ बि पई आहे हा ठीकु आहे उते तव्हांजी माउ बि पई आहे हाणे हा उहो साईं पई आहे भला हा, हाणे मतिलबु- मरे छा हा ॿुध उनखे वेंटिलेटर लॻल आहे हा साईं ठीकु आहे हाणे डॉक्टर तो वटि अचे थो हाणे डॉक्टर मां आहियां ॿुधो 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 डॉक्टर मां आहियां मां तव्हां वटि अचां थो अचे मां तव्हांखे कुझु जुमिला ॾींदुसि ऐं उन खां पोइ तव्हां अमा सीरियस आहे साईं तकड़ कयो साईं साईं ॿुधो ICU में। साईं अर्ज़ु अर्ज़ु हा। आहे तव्हां डॉक्टर न थियो मरीज़ मरी वेंदो ठीकु आहे ऐं आईसीयू में त नथो करे हा न से हाणे एक्टिंग करणी आहे त पोइ इहो हा करिणो आहे। ठीकु आहे ठीकु आहे हाणे मां थो ॾियां अब इहो ही तव्हांजी वालदा आहे जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां इहो वेंटिलेटर हटायां इजाज़त हिकिड़ो निकाह करिणो आहे मरीज़ आहे तव्हां डॉक्टर कंदो हुन जो इलाज त त उहो वेंटिलेटर हुनजो हटाइणो आहे छो त मरीज़ खे सवेलियन थी वियो आहे हुनजो जिस्म जेको आहे सो उहो फैलिजंदो थो वञे तव्हां इजाज़त ॾियो त मां इजाज़त साईं को छा कयो न इलाज जेको परेशान हो डॉक्टर ॻोल्हींदा त डॉक्टर मिले कोन थो काॾे गुमता थी वञो तव्हां यार आईसीयू जो वार्ड आहे वेंटिलेटर हटाइणो आहे मूंखे इजाज़त पोइ ॾियो काॾे वेंदी अमा मरी वेंदी हा हे पनो आहे करी था करी था हे हे त बचाव मारे हे पनो आहे हिन ते सही कयो त मां वेंटिलेटर हटायां त माना असांजो मरीज़ मरे हा यार उमिरि वॾी त साईं हिन त हाणे छा हिकिड़ो अर्ज़ु आहे असां त नाफ़ील माण्हू असां तव्हांजा ड्रामा ॾिठासीं हाणे एक्टिंग इहा थींदी आहे तॾहिं त तबाह थिया आहिनि ड्रामा असां त नाफ़ील साईं मां तव्हांजा ड्रामा बराबरि ॾिठा मां तव्हांखे इहा इजाज़त न ॾींदुसि छो जो मरीज़ सीरियस आहे वेंटिलेटर असांखे बाबा एक्टिंग करे ॾेखार न त कीअं मुंहिंजी माउ मरी वेंदी पोइ एक्टिंग त कयो एक्टिंग न। करना हे कोन हे मारे थो साईं मरे काथे थी हे थो मारे न साईं मां हिन सां त पुॼां छो अरे पैसा लूसी वठो न लूसी साईं। फर्ज़ कर मरी वई आहे लूसी फर्ज़ कर मरी वई आहे इहो त साईं सोफ़ो आहे ख़ाली अच्छा किथे आहे फर्ज़ कर मरी वई आहे केरु तुंहिंजी वालदा छो मरी वई आहे मोतबर एतिरो त मरी वई आहे अञा देरी आहे हो त मारेसि साईं हे असली सदमे में आहे अॼु बि पंहिंजी माउ जा कपिड़ा पाती थो मथे घुमंदो मसलो इहा ॿी एक्टिंग जो हुनखे असली माउ मरी वई आहे पोइ हिनखे हिकिड़ो सोलो ॿुधायांसि आसान सोलो ॿुधायो न जेको तव्हांखे बचे हा तव्हां त अंधा आहियो न साईं मां ना पी न हा पोइ थोरो बरसां अचो जी साईं हे साईं नाबिन बि तव्हांजो ड्रामो ॾिसी थियो अथव हा माशाल्लाह
हे ड्रामो हुयो मोर डाणा मोर जी साईं उन में मल्हार अंधो हुयो वाह वाह हा, उहो अंधो कीअं थियो आहे जो उनखे पीअण भला चक पातो आहे सही उहो अंधो थी वियो आहे ठीकु आहे साईं ठीकु आहे हाणे हे केसर खान आहे हे तोखे इलाज जे लाइ उठ ते विहारे वठी थो वञे केसर खान मां न देख केसर मां खान। केसर खान हा तूं केसर महिरबानी हाणे ॾिसां त तूं कीअं विहारे हिनखे साईं हाणे बस केसर खान साईं माफ़ कजो साईं असलम साहब हिन में हाणे तव्हांखे पंहिंजे अखियुनि जो इलाजु कराइणो पवंदो जो केसर खान हिन कई वेठा आहियो इमेजिन कर इमेजिंग आहे एक्टिंग आहे हा ठीकु आहे ठीकु आहे हलो हे आहे हिनखे काॾे वठी वञा हिनखे हॉस्पिटल वठी मां न वठी वेंदोमांसि साईं हिन सां ठाही न आहे वठी वञे न लूसी बाक़ी छो वठी वञा मां बीमार आबू आहियां मरां थो मर भले अबा मां मराए थो अबा मूंखे वठी वञ हॉस्पिटल अबा ईअं एक्टिंग करणी आहे ॿियो छा आहे हा, अबा मां मराए थो भले मर दूर वञी पाए लाख लानत अथव हे औलाद आहे अहिड़ी औलाद थींदी आहे इहा औलाद थींदी आहे पोइ का शइ पवंदो नी मरंदे त का मिल्कियत मिलंदी न हरू भरू साईं खे तकलीफ़ ॾिनो साईं खे तकलीफ़ छा को मुंहिंजे ख़्याल में ही एक्टिंग जी दुनिया जो नाकाम तरीन एक्टर आहे साईं बेकार सफ़ा माना इमेजिन नथो करे को ॾियो न को सोलो को ॾियो न जहिड़ो तव्हां कंदा हो सोलो ॾियां सोलो- जहिड़ी सोलो तव्हां प्ले अदाकारी कंदा अहिड़ी का ॿुधायो न हे त ॾुखी आहे निभागा सोलो वञा ॾुखियो हूंदो आहे हल सोलो प्ले हलो हीअं कर साईं जो हिकिड़ो मशहूरु डायलॉग आहे हा। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा इहो तूं पंहिंजे स्टाइल में चई ॾेखार एक्टिंग ॾाढी ॾुखी अथई प्यारा चओ एक्टिंग न चओ ज़िंदगी न, ज़िंदगी ॾुखी आहे ज़िंदगी भला जीअं मां चवां उहो ई चई वञे हा, ईअं ॾेखारियो प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई ॾाढी सालिम अथई प्यारा एक्टिंग ॾाढी ॾुखी अथई ॿुधाई अरे अरे बाबा लूसी तूं एक्टिंग ते छो अटके पियो आहे? अदाकारी सिखणी आहे न साईं छॾियो असां न साईं ॿियो फ़क़ीर ई भला। ॿियो हिकिड़ो आसान ॿुध प्यारी छा कंदी हूंदी प्यारी साईं जेको बि कंदी हूंदी पंहिंजे घर कंदी हूंदी असां हाणे CCTV कैमरा थोरो ई आहे हुननि जे घर हे एक्टर कोन थी सघंदा हे न करे सघो एक्टिंग तव्हां साईं ॻाल्हि ॿुधो उन दौर में तव्हां हरू भरू ई हवाला हणंदा हो टीवीअ ते वेही प्यारी छा कंदी हूंदी ॿियो टियों का भला डाला कंदो या हेॾो ज़बरदस्त डायलॉग अॼु ताईं मशहूरु आहिनि अरे माराईंदे लूसी माराईंदे तुंहिंजो गानो ॿुधाए बाबा अरे कावड़जी वेंदो महिमान क्लासिक मां छा थो कयां महिमान कावड़जी वेंदो लूसी साईं क्लासिक ड्रामा हुया हाणे ॻाल्हि उहे ॿुधो हिनखे ऐं मूंखे ॾियो को हिकिड़ो सीन असां ॿई कयूं था तव्हां डायरेक्शन ॾियो असांखे हा ईअं अच्छा हा। हाणे सीन हीअं आहे अच बाबा हेॾे आ जी पुट हिन खे पंहिंजे यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ ॿारनि जी फी माफ़ कराइणी आहे हिनखे हिनखे हे साईं बिना एक्टिंग जे कराए वेंदो को ॾुखियो ॾियोसि न सीन ॾुखियो सीन आहे न हा हाणे उहो तव्हां हिनखे वठी आयो प्रिंसिपल ॾे वठी आयो। वेठो आहे तव्हां हिनखे चवंदो प्रिंसिपल तव्हां हो साईं हा हा ठीकु आहे आहे ठीकु त आहे हाणे उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां हिनखे कीअं अटेंड कंदुसि ठीकु आहे साईं अचो अची आहे त असां ग़रीब आहियूं साईं तव्हां असांजे ॿारनि खे फीस माफ़ नथा कयो तव्हां साईं वेहो तव्हां प्रिंसिपल हो न साईं वेहो साईं प्रिंसिपल हेॾे वियो हीअ आहे ऑफिस तव्हांजी हिते विया हा ओके हेॾे असां वेंदासीं हलो मुस्ताफ़ हाणे अलाह मालिका कंदई त कोन पहिरियां ॿ टे दफ़ा मां वे 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 सर अस्सलाम वालेकुम भाई सलाम कीअं साईं चवणु थियो वालेकुम सलाम हेठि हारे इज़त न हूंदी आहे मथे वेंदासीं अच्छा कीअं चवणु थियो आहे बा साईं हीअं अचणु थियो आहे जो असां पाण ग़रीब आहियूं हे बि साईं हिन जा ॿार असां न बि न साईं तव्हां तव्हां ॿुधो आहे त वॾा ऑफिसर थी विया मोतबर थी विया हो ऐं फीस नथा माफ़ कयो छो ईअं न ॻाल्हाए। स्कूल तव्हांजो आहे छा ईअं न ॻाल्हायो। असां ग़रीब जो हक़ आहे। माफ़ कयो साईं एक्टिंग आहे इहा एक्टिंग आहे लुसी तो ख़बर आहे वात न ॾिजां मुछूं ड्राए छॾींदे एक्टिंग आहे इहे तव्हां हे अफ्रीकन किथां वठी आया आहियो साईं गुरबत हे ॾिसो था ॿारनि जा कपिड़ा पायो था घुमो फीस जा असां ग़रीब आहियूं असां ज़ैफ़ाना कपिड़ा पाए घुमूं तव्हां टाए हणी करे घुमो असांजे ॿारनि जी फीस नथा ॾियो छो छाजे करे तव्हां मोतबर आहियो छा मां हणंदो मां लचियूं मुंहं में हणेसि 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 ऐं इहो पोइ छा माफ़ कजो खाते आहे वे वे मूंखे नथो हाणे लॻे जेके फीस हाल सही सही आहे जेके हाल तव्हांजा ॾिसां थो हा साईं उन जे बदौलत तव्हांजे ॿारनि जी फीस माफ़ आहे वॾी महिरबानी साईं तव्हां हेॾे ख़ुशि आ, हुजो अलाह से तव्हांखे हयाती ॾे ढोलक कॾहिं कान वॼायो साईं हेॾे आ अबा हेॾे आ हिते हिते न आहे छॾूं उस्ताद खे वेहो माफ़ कजो जी सही तरीक़े सां वेह न
फीस जी माफ़ थी वई जी हाँ फीस हाणे असांखे वापसी जो किरायो बि खपे थो ग़रीब ऐं सफ़ा वापसी जो किरायो बि खपे पोइ चलो गेट ते जेको मुंहिंजो पटियाला बीठो आहे उनखे वठो वञी उहो त चए थो साहब मूंखां पाण वठी विया अचा अञा पैसा चलो ठीकु आहे हिते हाणे पर साईं खिलियो अथव सच में वधा अथई तव्हां ॿाहिरि वञी सदा आणो तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो वॾी महिरबानी साईं एक्टिंग कीअं रही सही आहे साईं साईं हा सभु हा भला साईं माशाल्लाह। कामयाब थींदासीं न साईं हा बसि पंहिंजे पुट खे खणणो आहे एक्टिंग मुंहिंजी भली आहे हिनजी किनी आहे खणिजो हिनखे मुंहिंजी छो जो दुआ- ड्रामा तबाह करणा आहिनि न हा मुंहिंजी दुआ आहे तव्हांखे अखियूं मिलनि हाणे thank you, तव्हां sir. एक्टिंग त सुठी कई हाणे जी, थोरो sir. राग बि सिखी राग साईं वठो अचो। जिनसार अली खां अचो साईं राग सेखारियो अचो साईं राग जिनसार बि साईं सिखी वठो उस्ताद अचो खान साहब साईं, लॻा अचो। कोन था वठो हेॾे यार जिनसार साहब अचो साईं पाणे खान साहब सम्झो था वॾो हा साईं राग छेड़ियो मालकोन्स छेड़ियो जी साईं, राग। मालकोन्स मालकुंस उस्ताद हिन करे इजाज़त ई न ॾिनी आहे हिते त पकड़िजी पवंदो अच्छा ये शइ सेखारण पवंदियूं असां वॾा बेअदब रहिया आहियूं तॾहिं त अॼु ताईं खुआरऊं हा साईं जी साईं इहे असांखे शयूं नयूं थियूं अथव असां माना असां असल में सिखिया ई हुआसीं मां पहिरें जी राग सिखियो हुउमि न साईं मुंहिंजे कट कुता छॾिया ऐं मां त माण्हुनि चयो इहो आलाप अथसि अबाड़े बचाए वड़े हितां राग साईं शुरूआत थी हाणे उस्ताद खान साहब साईं तव्हां हिन आ में नलको हणो उस्ताद ॻाईंदो अचो आ में नलको हणो आ नलको सा रे नलके ते ईंदा से पानी भरींदा से नलके ते ईंदा से पानी भरींदो है आजा दादा फल वठी रे उस्ताद वठी रे नलके ते ईंदी है पानी अहिड़ा गुलकार तव्हां ॾिठा हूंदा अक्सर ॾिठो न साईं चयूं त असां पंहिंजो कुता पिया भॼनि बेसुरो राग ॻाईंदा हो त कुता भॼंदा न बेसुरे राग ॻाइण सां पंहिंजे अखियुनि जो नूर बि चट त ॿुधण वारनि जे अखियुनि जो उन्हनि जा कन बि ख़राबु हुन जा कन बि ख़राबु न साईं माशाल्लाह हाणे भला असांखे तव्हां पंहिंजो कहिड़ो कलाम ॿुधायो उस्ताद बुखारी जो गीत आहे उस्ताद बुखारी शाइरी आहे जी जी माशाल्लाह भरपूर तारीफ़ में उस्ताद बुखारी शाइरी सूह तुझी संगी सूह तुझी संगीत जहरिया गुफ्तगू लोक गीत जहरिया तुझे घर जी पत कर मूले मसीत जहरिया रोज सिंगार जाथो रोज सिंगार जाथो जन त सुहिणो इजो थो अचे रोज़ सिंगार जाथो ईअं जन त सुहिणो इजो थो अचे दर्द दिल मां कड़ा थो कढा दर्द दिल मां कड़ा थो कढा छो त मुंहिंजो मिठो थो अचे
मूंखे कोठो मवाली भली मुंह जो मैं खानो हुन जी गली मूंखे कोठो मवाली भली मुंह जो मैं खानो हुन जी गली इश्क मुवारो ओडा बनी इश्क मुवारो ओडा बनी पक कगरे को नशो थो अचे रोज सिंगार जा थो इए ॼण त सुहिणो ईंदो थो अचे महकंदो महकंदो थो अचे मुरकंदो मुरकंदो थो मिले महकंदो महकंदो थो अचे मुरकंदो मुरकंदो थो मिले अणमयो प्यार यार थो ॾिए अणमयो प्यार यार थो ॾिए मूंखे ॾाढो मज़ो थो अचे रोज़ सिंगार जा थो इए ॼण त सुहिणो ईंदो थो अचे केर कूड़ो आ केर सचो बस आहे बुखारी ॾिठो केर कूड़ो आ केर सचो बस आहे बुखारी ॾिठो पाण खे थो खपे भर वसो पाण खे थो खपे भर वसो पर किथे भर वसो थो मिले रोज़ सिंगार जा थो इए ॼण त सुहिणो ईंदो थो अचे होए होए ओए वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक असलम भुट्टो साहब असां वटि मौजूदु आहे ऐं असलम भुट्टो साहब तव्हां तक़रीबन जेके हिन वक़्त ताईं ड्रामा कया आहिनि ॾाढा ज़बरदस्त हिकिड़ा सुठा ड्रामा हाणे ड्रामे खे छा थी वियो आहे छो नथा थियनि अहिड़ा सुठा ड्रामा हींअर सिंधी ड्रामे खे पोलियो थी वियो आहे पोलियो पोलियो ड्राफ्स न पीआरिया विया छा हुनखे शुरूअ में एग्ज़ैक्टली ईअं ई मूंखे फील पियो थिए छो त जेतिरो सुठो कमु PTV खां पोइ सिंधी चैनल शुरू कयो शुरू में ॾाढो सुठो आहे KTN ऐं सिंध TV हुया बाद में धरती बि शामिलु थी वियो हुन में पर पोइ ख़बर न आहे उन्हनि छो हिकदमि पंहिंजो मिज़ाज बि चेंज कयो ऐं पंहिंजो मयार बि चेंज कयो ऐं हुननि सिर्फ़ु क्वांटिटी ते ध्यानु ॾिनो क्वालिटी खे हुननि बाहि ॾेई छॾी हालांकि सोप सीरियल तव्हां शुरूआत तव्हां कई फासला ड्रामो हुयो मूं फासला पहिरियों सोप सीरियल तबस्सुम ड्रामो में तव्हां पहिरियों मुंहिंजे ख़्याल में आई थिंक ज़ंजीरूं हुयो न सोप सीरियल जी ॻाल्हि पई कजे सोप सीरियल ही हो ज़ंजीरूं न 100 क़िस्तूं न हुयो ज़ंजीरूं त हुयो 26 क़िस्तूं न न न न 50 खां मथे 40 खां मथे हुयो 40-50 क़िस्तूं 40 खां ज़ंजीरूं में त मथे तव्हां बि हुयो ज़ंजीरूं खां पोइ वरी जेको सोप सीरियल शुरू थिया न 200-250 800 क़िस्तूं ऐं हफ़्ते में 5-5 दफ़ा ड्रामो इहो पहिरियों मूं कयो जेको अली काज़ी साहब वॾियुनि महिनतुनि सां असांखे डिज़ाइन करायो ऐं भलो फासला सीरियल हुजे फासला ऐं तबस्सुम बि तव्हां कयो हुयो न तबस्सुम
ज़हीर कयो ज़हीर मिर्ज़त जो अथव उहो 26 क़िस्म जो ड्रामो 26 सोप सीरियल जेका फ़ासिला हुई हा उहा तव्हां शुरूआत कई जी, जी। बाक़ाइदे। उन खां पोइ हाणे बि त सोप सीरियल हलनि पिया। हाणे उहो मयार न आहे न। हाणे जेको सोप सीरियल थिए पियो उहो 12 में रिकॉर्ड पियो थिए ऐं जेको रिकॉर्ड करे थो डायरेक्टर उन जो को बैकग्राउंड न आहे। उहो हिकिड़ो सिंपल ईअं माना जीअं पखी वेठो आहे। हा जीअं पखी आहे उन चयो त मां साईं डायरेक्टर आहे मां ड्रामो हवा करे आहे वञी अच्छा पोइ वेंदो पोइ पंहिंजे पखीअ जहिड़ा ई ॿिया आर्टिस्ट बुक कंदो। पोइ ज़ाहिर आहे उहे आर्टिस्ट जिन जो को लेवल न आहे जिनखे ख़बर ई न एक्टिंग छा थींदी आहे पोइ बसि उहो चैनल खे त सिर्फ़ु उहा क्वांटिटी खपे न क्वालिटी त खपे। क्वालिटी तॾहिं किरे थी पोइ ड्रामे जी इहा वजह ऐं महिनत बि नथी थिए उहा जेका तव्हांजे दौर में थींदी नजमा काविर साहिबा ॿुधाईंदी आहे 3-3 4-4 ॾींहं रिहर्सल हूंदी। हा एॾा असां बिज़ी हूंदासीं जॾहिं इहे चैनल 2-3 जेके हुया नाले वारा तव्हां यकीन कयो असांखे टाइम कोन मिलंदो हुयो। असां हिकिड़े चैनल तां निकिरी ॿिए चैनल ते असांजी रिकॉर्डिंग माना असां ॾाढा बिज़ी हूंदा एक्टिंग ॾाढी ॾुखी शइ आहे। ॾुखी एक्टिंग जी एॾी आसान हुजे हा त पूरो सिंध हींअर एक्टर हुजे हा न। असां में जेके हींअर एक्टर आहिनि असांजा सियासतदान आहिनि ॿिया असां आहियूं। हा हो सियासी अदाकार आहिनि असां टीवी अदाकार। बसि इहे मख़सूस एक्टर। अच्छा टीवी तव्हां PTV खां शुरूआत कई उन खां प्राइवेट चैनल ते बि कमु कयो हाणे वरी सोशल मीडिया तरफ़ तव्हां अची वियो यूट्यूब चैनल बि तव्हां ठाहियो सोजरो जे नाले सां। उन जी इहा वजह आहे यूट्यूब ते तव्हां बि सुठो कमु कयो पिया मां बि कयां पियो। इन जी वजह इहा आहे त जॾहिं चैनल्स पंहिंजो स्टैंडर्ड किराए छॾियो ऐं उन्हनि कम खे मिनिमाइज़ करे छॾियो त पोइ ॿियो को ग्राउंड कोन हुयो उन आर्टिस्ट जे लाइ जेको पंहिंजी बाहि खे मारे यानी पंहिंजे शौक़ खे पूरो करे उन ई स्टैंडर्ड मुताबिक़ जंहिं स्टैंडर्ड जो हू माण्हू आहे। हाणे जीअं सुराब सुमरो आहे अली गुल मलाई हैदर कादरी आहे या मां आहियां। हाणे ज़ाहिर असां जंहिं स्टैंडर्ड ते वञी पहुता आहियूं उन खां अञा अॻिते वेंदासीं न पुठिते त कोन वेंदासीं। पोइ हाणे अॻिते वञण जे लाइ जॾहिं असांखे ग्राउंड ई कोन्हे TV स्क्रीन जो त पोइ मोबाइल जी स्क्रीन जो चैनल हथ में आहे ग्राउंड आहे पोइ असां उहो कयूं था। टिकटॉक बि तव्हां ॾाढा ठाहिया नजमा काविर सां बि ॾिठा तव्हां टिकटॉक इहो शौक़ु कीअं इहो एक्चुअली बसि इहो वेठे वेठे थी वियो ऐं मां त हैरान आहियां असांजी नाटक रंग जी सीरियल जी रिकॉर्डिंग जंहिंमें नजमा बि हुई मां बि हुयुमि ऐं अली रज़ा बि हुयो ऐं आपा मुमताज़ कमल बि उते असां वेठे वेठे हिकिड़ो टिकटॉक ठाहियोसीं आपा सां। पहिरियों आपा सां ठाहियुमि पोइ नजमा सां ठाहियुमि त जेको आपा सां ठाहियुमि उहो 24 कलाकनि में तव्हां बिलीव कयो 3 लख हुनजा लाइक्स अची विया। अच्छा ऐं हींअर ताईं उहो 1 मिलियन क्रॉस करे चुकी आहे। माशाअल्लाह उन्हनि जे करे या तव्हांजे करे? न सिंपल गानो हुयो। पोइ हाणे तव्हांजा त ॿिया बि वीडियोज़ आहिनि टिकटॉक? हा ॿिया बि थिया आहिनि जीअं नजमा सां हुयो उहो बि तक़रीबन 2.5 लख थी वियो। अच्छा शॉर्ट स्टोरीज़ बि शुरू कयूं तव्हां पंहिंजी? शॉर्ट स्टोरीज़ मां ठाहियूं ऐं 15-16 खनि ठाहियूं पर उनमें ख़र्चु अचे थो। शॉर्ट फिल्म्स ठाहियूं उनमें ख़र्चु थो अचे बिल्कुलु। ऐं ज़ाहिर आहे हाणे उनमें डायरेक्टर त मां पाण आहियां लिखा बि मां पाण थो त इहे 2 ख़र्च बची विया। वरी जेकॾहिं मां एक्टिंग थो कयां उहो बि हिकिड़ो ख़र्चु बची वियो। पोइ मां ऐं एजाज़ बुढ़ो ॿिन्ही कंट्रीब्यूट करे असां तक़रीबन 16-17 फिल्मूं ठाहियूंसीं। आख़िर केसि ताईं कयूं ख़र्चु थो अचे न कुझु त अर्निंग ज़ाहिर आहे। लोकेशन आहे आर्टिस्ट आहे उन खां पोइ एडिटिंग आहे म्यूज़िक मतिलबु घणो कुझु आहे हुन में। बिल्कुलु बिल्कुलु। साईं जिनसार साहब तव्हां सोशल मीडिया तरफ़ घणो एक्टिव न आहियो छो? सर बसि हिकिड़ी असांजी पंहिंजी दुनिया आहे। अच्छा असां त ॾिठो अक्सर सिंगर जेके आहिनि उहे लाइव बि वेही करे ॻाइनि था ऐं टिकटॉक ते बि आहिनि। जी जी तव्हां छो न आहियो उन तरफ़ घणो? असां बसि हर वक़्तु पंहिंजे हारमोनियम सां हूंदा आहियूं। अच्छा पर इहा बि सुठी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे राग सां प्यारु रखंदव इहा ई शइ वरी पूरी दुनिया ताईं पहुचायो न। बिल्कुलु असांजो जेको हिकिड़ो पंहिंजो रंग आहे जेको सिस्टम आहे अॼुकल्ह सोशल मीडिया ते जेको वरी रंग आहे उहो कुझु वरी थोरो चेंज आहे। उते थोरो माण्हू खे फास्ट कॉमेडी बि खपे फास्ट गाना बि खपनि। जी जी बिल्कुलु। ऐं वरी जेको अॼुकल्ह जो मयार आहे शाइरी जो उहो वरी असां खां पुॼे कोन पोइ इन करे असां मख़सूस पंहिंजो हूंदा आहियूं सोशल मीडिया ते पर मख़सूस थोरो अगरि अहिड़ी शाइरी अची वञे का तव्हां वटि त हीअ शाइरी ॻाइणी आहे ऐं माना ॿार पइजी वेंदो आहे न जीअं संगत जो या पैसा सुठा मिलनि जी त तव्हां पोइ मयार ते कंप्रोमाइज़ कंदव या न? मयार ते कंप्रोमाइज़ करे न कबो भली केॾा बि पैसा मिलनि छा बि चए तव्हां एक्सक्यूज़ करे अगरि ॾिसो सर जे ईअं हुजे या त तव्हां मार्केट में वञो जेके मूंखां पोइ आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा बि एल्बम तव्हांखे वधीक मिलंदा मुंहिंजा घटि मिलंदा तव्हांखे वधीक साईं 500-600 एल्बम। मां चयो यार 500-600 एल्बम माना हिकिड़े एल्बम में 10 गाना हूंदा आहिनि। हा साईं एतिरा आङुरियुनि ते ॻणण जेतिरा मस हूंदा एल्बम। इमदाद हुसैनी जे कंहिं शाइरी खां तव्हां मुतासिर थियो या को उनखे को ॻायो? साईं इमदाद हुसैनी साहब तमामु वॾो शाइर हो ऐं मां उनखे बिल्कुलु ॻाईंदो आहियां। इमदाद हुसैनी तक़रीबन उस्ताद बुखारी उनजी शाइरी में रोमांस घणो तमामु घणो तमामु
रोमांस घणो हूंदो आहे जी ऐं केतिरी शाइरी अञा पई आहे जीअं अयाज़ गुल जी शाइरी अयाज़ गुल साईं अयाज़ गुल जी शाइरी अदल सुमरो साहिब जी शाइरी माना अञा शाइरी केतिरी पई आहे जेका ॻाइनि ई नथा सिंगर ॻाए नथा सघनि बिल्कुलु अच्छा इहो ॿुधायो त तव्हां सिंगर आहियो माशाल्लाह धुन मशहूरु थींदी आहे या गानो मशहूरु थींदो आहे सर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं लफ़्ज़ ते डिपेंड कंदो आहे कॾहिं कॾहिं वरी धुन ते बि डिपेंड थींदो आहे हीअं असां त ॾिठो आहे हिकिड़ी धुन का मशहूरु थी वई पोइ सभु गाना उन ते माना सिंधी गानो पंजाबी गानो कोई अगरि मशहूरु थी वियो उन ते सिंधी गानो ठही वेंदो उन ते सराइकी गानो ठही वेंदो उन ते उर्दू गानो ठही वेंदो इहो जेके अॼुकल्ह अवामी शाइरी आहे इहो त उन ते डिपेंड थो करे बाक़ी जेके ख़ासि करे जेके गज़ल आहिनि उन्हनि जी धुन बि हली थी वञे त उन जा लफ़्ज़ बि हली था वञनि जीअं आशिक़ मजबूरा हुन ॻायो हा पोइ वरी हुन कोको कोरीना ॻायो त अॻु में माना मिसाल ॻाल्हि गुलाम हसन उमरानी ॻायो आशिक़ मजबूर आहे या कोको कोरीना अॻु में हिकिड़ो वहीद मुराद साहिब फिल्म आयल पाकिस्तानी गानो आहे उहो ॻायो जिगर जलाल पंहिंजे स्टाइल में चपड़ी अख़्तार ते पहिरियों दफ़ो माना हिकिड़े पंजाबी गानो मिसाल ॻाल्हि आयो माड़ा आहे ते माड़ा साडा यार जो आहे जी जी उन ते पोइ वरी सभु शुरू थी विया सभु शुरू थी था वञनि पर असल माना में धुन मशहूरु थी वई। थियणु ईअं खपे त हुन उहो ॾिसनि त यार जॾहिं हीअ धुन हिकिड़ी मक़बूल थी आहे चलो ठीकु आहे तव्हां उन जहिड़ी ई ठाहियो पर ठाहियो त पंहिंजी न पंहिंजी हुजे हा पंहिंजी ठाहियो टच ॾियो हुनजो भले हा हुनजो ठीकु आहे टच ॾियो पर उनखे चेंज कयो तव्हां भले उन सां मिलंदड़ जुलंदड़ हुजे पर सॾिजे अव्हां जे नाले सां हा उनजो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे पंहिंजो मज़ो आहे हुनजो बिल्कुलु त हाणे प्रोग्राम में साईं बसि आख़िरी कुझु मिंट बचिया आहिनि त असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदा आहियूं कीअं लॻो तव्हांखे असांजे शो में अची सर मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे ॾाढी ख़्वाहिश बि हुई अव्हां जे प्रोग्राम में अचण जी छो त अव्हां असांजी सिंध जा तमामु हिकु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहियो अव्हां आहियो साईं अली गुल साहिबु आहे अदा शेर दिल साहिबु आहे या मैडम नजमा काविश आहे मतिलबु ॾाढो सुहिणो प्रोग्राम आहे मां ऐं शौक़ सां ऐं दिलि सां ॾिसंदो आहियां ॿियो त अॼु त वरी मुंहिंजे लाइ ख़ुशी थी साईं असलम साहिब सां मुलाक़ात थी बहरहाल तव्हां ज़िंदा हालत में ॾिठो हूंदो अलाह हुनखे वॾियूं हयाती ॾींदो टीवी में ॾिसंदा हूंदव या टीवी में ॾिसंदा हुआसीं बिल्कुलु साईं जन खे अलाह वॾियूं हयातियूं पंहिंजे सिर पाण वेठा आहिनि जी जी अॼु पंहिंजे सिर पाण वेठा आहिनि बहरहाल मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे मुंहिंजूं दुआऊं आहिनि अव्हां जे लाइ अलाह साईं अव्हांखे सलाह तव्हांजे लाइ साईं असां ईअं करे पंहिंजे हिन लाफ्ट हाउस में दरवाज़ो हणायो ई न आहे दरवाज़ा हूअं चवंदा न खुलियल आहिनि असांजा दरवाज़ा तव्हां लाइ पर असां वटि दरवाज़ा आहिनि ई न लाफ्टर हाउस जो दरवाज़ो न खोलियो दिलनि जो दरवाज़ो खोलियो असां दिलनि जा दरवाज़ा बि खुलियल आहिनि तव्हां जॾहिं बि अचो कराची तव्हांजे लाइ हाज़िर आहियो असांजे प्लेटफॉर्म ऐं अञा केतिरा ई गाना आहिनि जेके तव्हां खां बाद में ॿुधणा बि आहिनि इंशाल्लाह असलम भुट्टो साहिबु तव्हांखे कीअं लॻो शो में अची मां रियली स्पीकिंग मूंखे मां काफ़ी जेको ॾिनल हुयुसि अच्छा छो त जेके प्रीवियस प्रोग्राम हुया हुन में ॾिनल छो हुयो हाणे त मुंहिंजो कलर सही थी वियो आहे माण्हू ईंदा डिॼंदा हुया न कलर ॿ हूंदा आहिनि हिकिड़ो अंदरि जो हूंदो आहे हिकिड़ो ॿाहिरि जो हूंदो आहे असां कलर्स ते कोन था वञूं छो त मां कलर ब्लेंडेड आहियां सो मतिलबु हिकिड़ो अजीब हिकिड़ो इमेज हिकिड़ो इमेज वेची वियो अहिड़ो अहिड़ो इमेज हुयो जेको हालांकि मरहूम ताहिर मूंखे ॿ टे दफ़ा फ़ोन बि कयो मूं हुनखे रिफ्यूज़ कयो इवन हिकु ॿ दफ़ो शायदि तव्हां बि मूंखे चयो पर पोइ हाणे जॾहिं ख़ैरमंद मूंखे चयो त अचिणो आहे ऐं पंहिंजी ई सॼी गैदरिंग आहे हूअं ई पंहिंजी गैदरिंग हूंदी आहे सभु आर्टिस्ट हिकिड़े ई बिरादरी जा आहियूं वीचारा हलिजे थो सुठो लॻो नाइस एंटरटेनिंग शो ऐं तव्हांजो अंदाज़ पंहिंजो उहो ई आहे जेको 3 साल पहिरीं बि हुयो शुरू खां वठी हा 30 साल पहिरियां तव्हांजो अंदाज़ हुयो मां 20 साल पहिरियां ई ॻाल्हि करे सघंदो न पंहिंजो फ़र्क़ु हूंदो वधि में वधि 10-12 साल जो कोड़ो 20 साल पहिरियां चई रऊफ़ क़दर वारी ॻाल्हि तव्हां न कयो माशाल्लाह त हाणे वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में आयो आख़िर में वेंदे वेंदे जिनसार अली समो साहिब खां तव्हां कलाम VIP को ॿुधंदा जी जी साईं जन साईं इमदाद हुसैनी साहिब खे यादि कयो आहे जी जी त हाज़रीन ऐं नाज़रीन इन ते असांजे अॼु जे लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो आख़िर में वेंदे वेंदे जिनसार अली जोर केॾो हवा लगायो जोर केॾो हवा लगायो मूं जॾहिं को दियो जलायो
जॾहिं को ॾीओ जला